कुल बी सेक्शन थाणे जी हद खां ख़बर आहे त जोंगल पुलिस ॿ रूपोश जवाबदार मोहम्मद सलाह बंगलाणी ऐं रहज़न बंगलाणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ड्यूटी अटका समेत मुख़्तलिफ़ 15 केसनि में घुर्बल हुआ, जिन खे गश्त दौरान गिरफ़्तार करे वरितो आहे। जोंगल पुलिस जी दावा। ॿिए तरफ़ वाटसन जो चवणु आहे त कुझु ॾींहं पहिरियां SHO बी सेक्शन अली गुल चौलियाणी जी अॻवानी में नसीर शाख वेझो रहज़न डोरे ते रेड दौरान हिरासत में वरितल 2 ॼणनि जी गिरफ़्तारी अॼु पुलिस ज़ाहिर कई आहे। हर वक़्तु ऐं हर ख़बर खां आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो KBK वेब न्यूज़।